जेकबाबाद में खोसा बिरादरी जे माण्हुनि प्रेस क्लब पहुची एहतजाज ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजो मुतालबो इहो आहे त सूबेदार असां तव्हां DSP पैसा वठी असां सां सरासर नाजाइज़ी करे हे केस मामूली खून जो केस हेॾो सारो बाह लॻा आहिनि बचड़ा सड़ी विया आहिनि पोइ बि असां ते ॻोल्हा लॻा आहिनि पोइ बि असांजो खून जो केस कटियो आहे हे केस दहशतगर्दी कोर्ट जो आहे हे उहो केस कलम हयो वञे महिरबानी करे असांजो इहो ई अपील आहे। क्रेड बकरी जो केस न आहे जो या चोरी जो केस न आहे जो तव्हां हिकिड़ो कलम लॻाए तव्हां हिननि जे मथां 3 खून थियल आहिनि 3 जे क़ीमती इंसान जानियूं ज़ाया थियल आहिनि हीअ तव्हां ॾिसो हीअ केॾी गोलाबारी थियल आहे मूंखे लॻे थो त हिन वटि एटमी बम बि हूंदा हे ॾिसो बकरियूं सड़ियल आहिनि हे तव्हां ॾिसो लांचर बम लॻा पियल आहिनि अहिड़ा हथियार हिते कंहिं बि न आहिनि इहे बुलेदी क़ौम वटि आहिनि हीअ केरु सप्लाई करे थो। पुलिस सर केस ख़बर ई न आहिनि छा दाख़िल कई सिर्फ़ु अधे वारनि खां फिंगर वठी हिननि खे चई तव्हां जो केस हिननि जे मथां दहशतगर्दी जो थियणु खपे न हे ॾिसो हे दहशतगर्द आहिनि उन्हनि वटि इहे असला आहिनि भला हे ॾिसो घर अहिड़ा का अफ़सर अचनि असां बशीर SSP बशीर SP खे चऊं था इहे हटाया वञनि SHO पाण वञे हुते मुआवज़ो करे जिते छा थियो आहे छा न हे घर ॾिसो सड़िया पिया आहिनि बकरियूं सड़ियूं पियूं आहिनि। खोसा बिरादरी जे माण्हुनि SSP जेकाबाद बशीर अहमद बुरोई समेत जेकाबाद पुलिस ते मुकमल बेतमादी ज़ाहिर कंदे सिंध जे वॾे वज़ीर ऐं IG सिंध पुलिस खां मुतालबो कंदे चयो त बिना देर हमलो कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ दहशतगर्दी जो केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन फरहान अली खोसो आमिर पवार सां गॾु ज़ैन सरकी सिंध TV न्यूज़ जेकबाबाद।